दिन नाज़रीन नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां वाक़े नवदर को ख़बर ॾींदड़ त कराची में 13 ॾींहं अॻु घर अंदर क़तल थियल नवदर वासी अयाज़ लाशारी के क़तल केस में नामज़द मुख्य चौधार लतीफ़ नारे जो ख़ामोशी तोड़ींदे पंहिंजे मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। लतीफ़ नारे जो मीडिया ॿुधाईंदे चयो त अयाज़ लाशारी सां मुंहिंजी भाइरी हुई, संदसि मौत जी ख़बर मूंखे नवदर में पई, जंहिं बाद आउं भरचून ॻोठ में तॾे ते संदसि वारसनि सां गॾिजी तदफ़ीन खां 3 ॾींहं लाॻीतो तॾे ते मौजूदु रहियुसि ऐं फैमिली बि उन्हनि जे घर में मौजूदु हुई। जेकॾहिं अयाज़ जी न्याणी काइनात पीउ जे क़तल वक़्तु मूंखे सुञातो हो त मां मक़तूल जे तॾे ते वेठल हुयुसि, उन वक़्तु मूं वटां FIR छो न दाख़िल कराई वई ऐं मूंखे गिरफ़्तार छो न करायो वियो। हुन चयो त हीअ मुंहिंजे ख़िलाफ़ वरी साज़िश आहे, छो त मुंहिंजी अयाज़ सां भाइरनि जहिड़ी दोस्ती हुई ऐं हू पंहिंजे भाइरनि तोड़े माइटनि सां कावड़ियल हूंदो हो। हुन चयो त क़तल वाक़िए जे 2 ॾींहंनि बाद कराचीअ जे शाह लतीफ़ टाउन थाणे ते नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई ऐं 10 ॾींहं गुज़रण बावजूदि हिक साज़िश तहत मक़तूल जे भाउ SI मुख़्तियार लाशारी असांजा नाला FIR में शामिल कराया। हुन चयो त मक़तूल जा पंहिंजे भाउ मुख़्तियार लाशारी समेत भाणेजनि भाइटनि सां इख़्तिलाफ़ हूंदा हुआ, जेके एहतिजाज कराए मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुन चयो त अयाज़ जा प्लाटनि जे मामले ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मसइला हूंदा हुया। अयाज़ जे क़त्ल वक़्तु आउं नवदुरो में पंहिंजे घर में मौजूदु हुयुसि। कराची खां नवदुरो 12 कलाकनि जो सफ़र आहे। जेकॾहिं मां उन वक़्तु क़त्ल कयो त एतिरो जल्दी आउं नवदुरो में कीअं पहुची वियुसि। हुन चयो त आउं मक़तूल दोस्त अयाज़ जे वारसनि खे यकीन थो ॾियारियां त मां अयाज़ जे क़त्ल में मुलविस न आहियां ऐं न ई मूंखे उन बाबति का ॼाण आहे। हुन IG सिंध, DIG लाड़काणो ऐं कराची ऐं SSP कराची ऐं लाड़काणो खे अपील कई त वाक़िए जी अणधुरी जांच लाइ ईमानदार ऑफिसर खे जांच ऑफिसर मुक़ररु करे शिफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं मुलविस असुल जवाबदारनि खे वाक़फ़ो करे मक़तूल अयाज़ लाशारी जे खून सां इंसाफ़ कयो वञे। अयाज़ लाशारी असांजो भाउ आहे। असां अयाज़ लाशारी जे क़ातिल न आहियूं। अयाज़ लाशारी जा पंहिंजा बि इख़्तिलाफ़ पंहिंजे भाणेजनि भाइटनि सां बि हुयसि, पंहिंजे भाउनि सां बि हुयसि। 8 तारीख़ ते 10 तारीख़ ते नामालूम FIR थी वई आहे। 17 तारीख़ ते मुंहिंजो नालो शो कयो वियो आहे। अयाज़ लाशारी मुंहिंजो भाउ, असां अयाज़ लाशारी जा क़ातिल न आहियूं। पोइ हुननि उहो मिली जी करे ऐं मूं ते इहा नामालूम करे FIR कराए मुंहिंजा बेगुनाह बेरी नाला शो कया विया आहिनि। हुन भाउ जो मूं मथां बेगुनाह इल्ज़ाम हयो वियो आहे। इहा अणधुरी जांच कराई वञे। 8 तारीख़ ते मर्डर थियो आहे 2:30 बजे राति जो ऐं 10 तारीख़ ते नामालूम FIR थी आहे। 17 तारीख़ ते नाला शो कया विया आहिनि। जॾहिं हुनजे मां तॾे ते 1 ॾींहुं बि 2 ॾींहं बि 3 ॾींहं बि मुंहिंजा बचा बि 4 ॾींहं असां त हुन तॾे ते आहिनि। उन महिल छो न पिया कनि? छो जो अयाज़ लाशारी जो पंहिंजे भाइरनि सां रिश्तो ई न हूंदो हुयो। हाणे पंहिंजे भाइरनि शादी कयसि, अयाज़ लाशारी पंहिंजा बचा तोड़ाया। उते तव्हां उहा वीडियो उन्हनि जी ॾिसो त उन्हनि में को बि हुनजो भाउ हुनजी शादी प्रोग्राम न आयो। पूरा इल्ज़ाम असांजे हुनजे प्यारो दोस्त मां हुयो मां त अयाज़ लाशारी जो, उनजे करे मूंखे फसायो वियो आहे। असांजो को बि वास्तो भाउ अयाज़ लाशारी जे क़त्ल में न आहे। इहा नाजाइज़ हिनजे करे कई वई आहे अयाज़ लाशारी जे खून सां, छो जो अयाज़ लाशारी जो मां भाउ हूंदो हुयुमि। कॾहिं बि कहिड़े बि मसइले में कॾहिं न हुनजो भाउ हूंदो, न कॾहिं भाइटियो हूंदो, कॾहिं न भाणेजो हूंदो। इहे भाणेजा भाइटिया भाऊ अयाज़ लाशारी जे मारण जे चकर में हूंदा। इन्हनि जा पंहिंजा पाण में इख़्तिलाफ़ हुया। उन्हनि जे माना इख़्तिलाफ़ जे करे उन्हनि मां बेवादी कई आहे। मुख़्तियार लाशारी ऐं बेगुनाह करे मुंहिंजे घर ते चढ़ाई करे 10 लख 2 तोला सोन ऐं 9 घोड़नियूं मुख़्तियार लाशारी गुम करे छॾियूं आहिनि। कारोबारी माण्हू आहियां, मां को ॾुआरी न आहियां, न को मां ॾुआरनि जो साथारी आहियां। तव्हां मुंहिंजी नवदरे में इंक्वायरी करायो त मां ॾुआरी आहियां या मां को माण्हू मारींदो आहियां की न मां कारोबारी आहियां। मूंखे पंहिंजो दुकानु आहे वरी होलसेल जो, जेका हीअ मथां वरी नाइंसाफ़ी थी रही आहे। असां सां इंसाफ़ थियो वञे। भाउ अयाज़ लाशारी कराची थो मरे, शहीद थो थिए ऐं असां पंहिंजे घर वेठा आहियूं। असांखे का ख़बर न आहे। तव्हां ॿुधायो 3 बजा उतां 4 बजा वारो माण्हू 6 या 7 8 बजे नवदरे पुॼी सघे थो, जेको 12 कलाकनि जो सफ़र आहे।